कलंदर लाल शहबाज जे सालियाने उर्स मुबारक के सिलसिले में डिप्टी कमिश्नर ड्याम शोर और चेयरमैन शहबाज मेला कमेटी अली जुल्फकार मेवण की सदारत हेठ सैयद अब्दुल्ला शाह ऑडिटोरियम हॉल इजलास मुनक़िद किया वियो। इजलास में डीएचओ ड्याम शोरो सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जो डायरेक्टर डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी, असिस्टेंट कमिश्नर सेवन मोहम्मद अली गोपांग, स्पोर्ट्स ऑफिसर मरियम कीरियो, रेंजर्स, मोटरवे पुलिस, एस्को, वापडा सेवन, औकाफ खातो, रेवेन्यू, म्यूनिसिपल कमेटी, बिल्डिंग्स, पब्लिक हेल्थ खातो समेत बियन खातन के अमलदारन शिरकत कई। उन मौके ते शहबाज मेला कमेटी चेयरमैन जुल्फकार अली मेमण मीडिया से ॻाल्हाईंदे ॿुधायो त दरगाह कलंदर लाल शहबाज मज़ार अंदर वॉक थ्रू गेट लगाया आहिनि। सिक्योरिटी इंतहाई सख्त कई वई आहे। उर्स मुबारक दौरान सेहत के हवाले से मेडिकल कैंपूं क़ाइम कयूं वेंदियूं, जिन में डॉक्टर्स ऐं ॿियो अमलो ऐं दवाऊं मौजूद हूंदियूं। उर्स ते लखे ज़ाइरीन ईंदा आहिनि, जिन लाइ पीअण जे पाणी जूं सबीलूं क़ाइम कयूं वेंदियूं। इंडस हाईवे रोड ते हैवी ट्रैफिक ते पाबंदी लगाई वेंदी। उर्स दौरान फायर ब्रिगेड अमलो अलर्ट रहंदो ऐं टिन्ही धमालनि ते सिंध जी रिवायत मुताबिक़ मलमल आखड़ो मुक़ाबला जारी हूंदा। सिक्योरिटी के हवाले से 5000 पुलिस एहलकार मुक़रर कया वेंदा। उन मौके ते डिप्टी कमिश्नर ड्याम शोरो अली जुल्फकार मेमण प्रेस क्लब सेवन जो दौरो पिण कयो। प्रेस क्लब के सदर नज़र पंवर ऐं जनरल सेक्रेटरी गुलाम अब्बास मल्हा संदस के सिंध जी सकाफती टोपी ऐं अजक जो तोहफ़ो पेश कयो। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।